मंसूर तूं अॼु मुराद ॾांहुं निकिरी वई ऐं हुनखे सम्झा त हू गुलण खे छॾे छो हुनखे ॿधी छॾियो थी। अदा मां त चवां थो तूं मुराद खे वञी पाण सम्झाए। मुंहिंजी हू कोन ॿुधंदो किथे इहो गुलण खे घुटो ॾेई पूरो न करे विझे। आहे अहिड़ो बेवकूफ़ ऐं ज़िद्दी, इन में त को शक कोन्हे। अदा मुराद जो त ॾाढो भलो थी वियो, छो त राणी ॾींहुं राति हुन सां गॾु आहे, हिकु न हिकु ॾींहुं हुनखे मञाए त वठंदो। अदा अदा हाणे थोरो असांजो बि सोच, इहो ॿुधाए त मुंहिंजी जंज वठी गोहर जे दर ते कॾहिं थो हली। तूं बि असल हथनि मां छॾायो थो वञी, गोहर जा सभई दग बंदि कया आहिनि। हाणे कुझु मोहलत गोहर घुरी आहे, छा आहे त ॿाहिर राज़ी नथा थियनिसि, उन्हनि खे रुगो राज़ी करे वेठे, पोइ जीअं असां चवंदासीं न तीअं गोहर कंदो। ऐं ॿी ॻाल्हि, तूं बि उन्हनि खे चूंगू ॾियणु छॾे ॾे, जेकॾहिं ईअं कई न त संग ॾियण लाइ राज़ी न थींदा। कल्ह सोढल ऐं कासिम जी मिटी पलीत कई अदा, ऐं अॼु वरी बशीर जी। वाह रे वाह ढोलण, तूं बि छो बाज़ी करे आई? जेकॾहिं हाणे ईअं कंदे न हू कॾहिं बि राज़ी कोन थींदा। अदा भले साईं ते हथु रखियल आहे, पोइ गोहर राज़ी छो न थींदो? गोहर गैरत वारो आहे, भले साईं खे कॾहिं पुठी न ॾींदो, पर हू अॼु चई वियो आहे जेकॾहिं असां हुनखे घणो तंग कयो न त हू ख़ुदकशी कंदो। अदा मूंखे गोहर जी ख़ुदकशी न, पर मूंखे हुनजे भेण जो संग खपे। अड़े पोइ पाण खे बि त काबू रख न, असुल ईअं छॾायो था वञो, हुननि खे तंग त न कर न। ठीकु आहे अदा, मां पूरी कोशिशि कंदुसि, पर आहियां आदत खां मजबूर, वणंदुसि त कोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तों, जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे, हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अॻिले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, हुन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं हुन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त हिकु मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। सिन सलामत, साथ सलामत। मंसूर तूं अॼु मुराद ॾांहुं निकिरी वई ऐं हुनखे सम्झा त हू गुलण खे छॾे छो हुनखे ॿधी छॾियो थी। अदा मां त चवां थो तूं मुराद खे वञी पाण सम्झाए। मुंहिंजी हू कोन ॿुधंदो किथे इहो गुलण खे घुटो ॾेई पूरो न करे विझे। आहे अहिड़ो बेवकूफ़ ऐं ज़िद्दी, इन में त को शक कोन्हे। अदा मुराद जो त ॾाढो भलो थी वियो, छो त राणी ॾींहुं राति हुन सां गॾु आहे, हिकु न हिकु ॾींहुं हुनखे मञाए त वठंदो। अदा हाणे थोरो असांजो बि सोच, इहो ॿुधाए त मुंहिंजी जंज वठी गोहर जे दर ते कॾहिं थो हली। तूं बि असल हथनि मां छॾायो थो वञी, गोहर जा सभई दग बंदि कया आहिनि। हाणे कुझु मोहलत गोहर घुरी आहे, छा आहे त ॿाहिर राज़ी नथा थियनिसि, उन्हनि खे रुगो राज़ी करे वेठे, पोइ जीअं असां चवंदासीं न तीअं गोहर कंदो। ऐं ॿी ॻाल्हि, तूं बि उन्हनि खे चूंगू ॾियणु छॾे ॾे, जेकॾहिं ईअं कई न त संग ॾियण लाइ राज़ी न थींदा। कल्ह सोढल ऐं कासिम जी मिटी पलीत कई अदा, ऐं अॼु वरी बशीर जी। वाह रे वाह ढोलण, तूं बि छो बाज़ी करे आई? जेकॾहिं हाणे ईअं कंदे न हू कॾहिं बि राज़ी कोन थींदा। अदा भले साईं ते हथु रखियल आहे, पोइ गोहर राज़ी छो न थींदो? गोहर गैरत वारो आहे, भले साईं खे कॾहिं पुठी न ॾींदो, पर हू अॼु चई वियो आहे
जेकॾहिं असां हुनखे घणो तंग कयो न त हू ख़ुदकशी कंदो। अदा मूंखे गोहर जी ख़ुदकशी न, पर मूंखे हुनजे भेण जो संग खपे। अड़े पोइ पाण खे बि त काबू रख न, असुल ईअं छॾायो था वञो, हुननि खे तंग त न कर न। ठीकु आहे अदा, मां पूरी कोशिश कंदुसि, पर आहियां आदत खां मजबूर, वणंदुसि त कोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे त तव्हां ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव। दोस्तों, जीअं त ॾाढनि जो ॾे ड्रामे जो वाइंड अप थी चुको आहे। हाणे तव्हां असांखे ॿुधाईंदव त हीउ ड्रामो कीअं लॻो, राइटर जो कमु तव्हांखे कीअं लॻो, डायरेक्टर जो, DOP जो ऐं एडिटर जो तव्हांखे कीअं लॻो कमु। इहो तव्हां हिकु वीडियो में रिकॉर्ड करे पंहिंजा कमेंट्स असांखे सेंड कयो। असां तव्हांजा इहे कमेंट्स पंहिंजे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। अॻिले महीने जी 10 तारीख़ ताईं जेके बि दोस्त आहिनि असांखे पंहिंजा वीडियो रिकॉर्ड करे मोकिलिनि, हुन में असांखे ॿुधाइनि त असां ड्रामो कीअं ठाहियो आहे ऐं असांजूं कहिड़ियूं हुन में ग़लतियूं हुयूं। सो सभई दोस्त हिकु मिंट खां मथे न हुजे, 1 मिंट जी वीडियो रिकॉर्ड करे असांखे सेंड कनि। असां उहा ZA जे YouTube चैनल ते ऑन एयर कंदासीं। सिन सलामत, साथ सलामत।